बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हींअर बीठा आहियूं कासमाबाद जे बाईपास ते जामशोर पुल खां अॻियां दरिया सिंध जे किनारे ते। असांखे पोयां मैसेज ॾिनो वियो आहे सेखाट, बाउदेरो, हाला, मटियारी ऐं जेके आहिनि से सकरंड अलर्ट रहो। ऐं हिते जेका असां ॾिसूं पिया हींअर ताज़ा तरीन सूरत हाल आहे त पाणी बिल्कुलु तरम पियो हले। बंदि तव्हां पाण ॾिसी सघो था, 15 खां 20-25 फुट अञा आज़ादु लॻो पियो आहे। पोयां खां दरवाज़ा बंदि करे जामशोरे पुल खां पोयां हथ सां कट ॾेई करे माण्हुनि खे अलर्ट रही करे अलर्ट रहो मैसेज ॾिना पिया वञनि त हाईवे सां गुज़रणु गुरेज़ करियो। ऐं हीअ असां छा सम्झूं, हिते पाण तव्हां ॾिसी सघो था त केतिरो पाणी तरम पियो हले ऐं हीअ पुल केतिरी आज़ादु आहे। हीअ पुल सॼी हेठां बिल्कुलु पाणी हिन सां लॻियलु हूंदो आहे। हींअर असांखे अलर्ट रहण जो रही करे चवनि पिया त सेखाट, बाउदेरो, हाला, मटियारी, सैदाबाद हाईवे खां गुज़रण खां गुरेज़ करियो। असां छा सम्झूं, हथ सां असांखे ॿोड़ियो पियो वञे। ऐं हिते तव्हां पाण ॾिसी सघो था त दरिया सिंध जे किनारे ते असां बीठा आहियूं जेको 15 खां 20-25 फुट पाणी हेठि आहे। ऐं हीअ तव्हां पाण ॾिसी सघो था बिल्कुलु तर में पाणी आहे। ऐं हीअ मला वेठा आहिनि असांजा वीचारा, हीअ चवनि था त बिल्कुलु पाणी तर में आहे, हिते पाणीअ में को बि चाड़ कोन आयो आहे। पोयां दरवाज़ा बंदि करे हथ सां पोयां मुल्क ॿोड़िया पिया वञनि।